अस्सलातु वस्सलामु अलैका या रसूल अल्लाह, अस्सलातु वस्सलामु अलैका या हबीब अल्लाह। हिन वीडियो जी जेकी पासे में मूं तस्वीर एडिटिंग कई आहे उहा तस्वीर आहे हज़रत अल्लामा पीर आगा उमर जान सरहंदी दामत बरकातुहुल आलिया जेके गादी नशीन आहिनि समारो ऐं ख़ाली गुलज़ारे ख़लीला जा असां तालुक़ रखण वारा आहिनि। ऐं साईं जिन जे मुतालिक़ तमामु घणी माण्हू फेसबुक ते सोशल मीडिया ते बेहुदा लफ़्ज़ ग़लति लफ़्ज़ इस्तेमालु कनि पिया, घटि वधि लफ़्ज़ ॻाल्हाइनि पिया। त उन्हनि जे मुतालिक़ अॼु मूंखे मुख़ातिबु थियणो हो त हज़रत अल्लामा साईं मुर्शिद पीर आगा इब्राहिम जान सरहंदी जो पोटो साईं उमर जान सरहंदी, अल्लाह साईं जे इल्म में उम्र में बरकत अता फरमाए। त साईं जे मुतालिक़ हर को माण्हू सोशल मीडिया ते वायवाला करे थो, रड़ घोड़ा करे थो त साईं उमर जान सरहंदी शाह नवाज़ डॉक्टर कुंबर खे माराए छॾियो, क़त्ल कराए छॾियो। इहा ॻाल्हि सरासर ग़लति आहे। जेकॾहिं शाह नवाज़ कुंभार गुस्ताखी कई आहे, घटि वधि लफ़्ज़ ॻाल्हाइया आहिनि, जेके पाण लफ़्ज़ घटि वधि पेश कई आहे फेसबुक ते सोशल मीडिया ते, हर हिकु माण्हू जे अखियुनि जे अॻियां आहे। छो माण्हू अॼुकल्ह सोशल मीडिया जी दुनिया में मौजूदु हर शइ पढ़े थो। त साईं कोर्ट जे ॿाहिरां साईं जो इहो बयानु आहे साईं आगा उमर जान सरहंदी जो त मूं कानून जे हवाले कमु कयो आहे, कानून खे हथ में खणण जी उन कोशिशि मूं कई आहे, न कंदुसि। जेकॾहिं उनखे मारियो आहे त पुलिस मारियो आहे। साईं जा इहे लफ़्ज़ आहिनि त कानून खे करणु खपे। ही गुस्ताख़ रसूल आहे जेको गुस्ताखी करे थो, हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम जी शान में गुस्ताखी करे थो। हाणे हिकिड़ी पॉइंट जी ॻाल्हि तव्हांखे ॿुधायां त असां मुस्लमान खे छा करणु खपे, छा सोचणु खपे। त असां मुस्लमान आहियूं, गैरतमंद आहियूं। असां उन पंहिंजी नबीअ तां सिर ॾियणु बि ॼाणूं था ऐं जान कुर्बान करे बि ॼाणूं था। त असां अॼुकल्ह दुनिया में जेको कुझु खाऊं पिया पियूं पिया, हीअ दुनिया आहे त उन प्यारे महबूब जे मदीने वारे साईं जो सदको आहे। उन मदीने वारे साईं जी शान में को घटि वधि लफ़्ज़ ॻाल्हाए, को गुस्ताखी करे, असां उन गुस्ताख जा हामी थियूं, इहो असांजो ज़मीर गवाही कोन थो करे। साईं उमर जान सरहंदी के बि लफ़्ज़ घटि वधि न ॻाल्हाइनि ऐं माण्हू सोशल मीडिया ते लाइव प्रोग्राम अची करे फेसबुक ते चवनि था त साईं उमर जान सरहंदी कुफर जो फतवाऊं ॾिनियूं आहिनि। को मूंखे चैलेंज थो कयां, को मूंखे सबूत करे ॾे त साईं कंहिं किथे कुफर जी फतवा हई आहे। साईं उमर जान सरहंदी साईं जिन जो वालिद ग्रामी ऐं साईं जिन सरहंदी ख़ानदान सां तालुक़ रखण वारा हज़ारें तइदाद में गैर मुस्लिम खे मुस्लमान कयो आहे। मोहबत में जॾहिं उहे राज़ी थी आया आस्थाने ते त साईं उन्हनि खे मुस्लमान कयो, ज़ोरी ज़बरदस्ती। साईं त कंहिंखे मुस्लमान ई कोन कयो आहे, साईं त कंहिं ते कुफर जी फतवा ई कोन आई आहे। साईं हिकिड़ा ज़बरदस्त आलिम आहिनि। जो अल्लाह जा जेके वली हूंदा आहिनि उन्हनि जा चेहरा ॿुधाईंदा आहिनि। साईं जी मूं तस्वीर पासे में एडिटिंग कई आहे त अल्लाह जे कामिल वलीअनि जो तस्वीर ॿुधाईंदो आहे, चेहरो ॿुधाईंदो आहे। साईं उमर जान सरहंदी जे पासे में तव्हां तस्वीर ॾिना, साईं जे चेहरे मां चोॾी जो चंड ऐं साईं जे चेहरे मां रौनक अची पई। ऐं हमेशह अल्लाह वारा जेके हूंदा आहिनि, जेके अल्लाह वारा, जेके अल्लाह जी इबादत करण वारा, अल्लाह सां मोहबत रखण वारा, उन्हनि जो हमेशह चेहरो चोॾी वांगुरु चमकंदो। त साईं जेकी बि साईं जे मुतालिक़ घटि वधि लफ़्ज़ ॻाल्हाइनि था या ग़लति छॾीनि था पोस्टूं, इहो उन्हनि जी हिकिड़ो पंहिंजी सोच आहे, इहा उन्हनि जी ग़लति सोच आहे। बाक़ी ॿी ॻाल्हि असांखे सोचणु खपे त असां मुस्लमान आहियूं। मुस्लमान जो त असां जेके मुस्लमान आहियूं असांखे सोचणु खपे त जेकॾहिं असां मुस्लमान आहियूं, असां मुस्लमान जी न्याणी सां को गैर मुस्लिम वाणियूं डॉक्टर बेहुदा हरकतूं करे, उते असांखे गैरत नथी जागे, उते असां गैरत ई कोन था करियूं, उते ख़ामोश ते वेठा आहियूं। बाक़ी जेकॾहिं को कुंभार शाह नवाज़ घटि वधि लफ़्ज़ ॻाल्हाए, गुस्ताखी करे, असां हुनजा हामी थी वेंदा। ऐं कंहिं ते बि तनक़ीद कोन थो करे, कहिड़े फ़िरके सां को तालुक़ रखे थो, मुंहिंजो कंहिं ते बि तनक़ीद कोन्हे, कंहिं बि मज़हब ते तनक़ीद कोन्हे। ऐं सिर्फ़ु इहो खुलफ़ लफ़्ज़ थो चवां त साईं आगा उमर जान सरहंदी हिकु ज़बरदस्त आलिम ऐं रब्बानी आलिम आहिनि, जंहिंजा हज़ारी मुरीद आहिनि, पाकिस्तान में मुरीद आहिनि। त साईं जे मुतालिक़ को बि ग़लति पोस्ट न छॾे। साईं ज़बरदस्त आलिम आहिनि। जेकॾहिं साईं ते एफ आर कटी आहे त साईं कोर्ट में पेशियूं भरीनि पिया, साईं हाज़िरी भरीनि पिया। असांजी अहल सुन्नत जी आलिमनि खे, मुफ़्तियुनि खे बि मुंहिंजी अपील आहे त असांजी अहल सुन्नत जी आलिमनि खे बि साईं जो हौसला अफ़ज़ाई करणु खपे, साईं जो ॿांह ॿेली थियणु खपे। साईं जे मुतालिक़ को घटि वधि ॻाल्हाए थो त उहो दीनी जलसनि में पैगाम ॾींदो। साईं सरहंदी ख़ानदान सां तालुक़ रखण वारा आहिनि। हज़रत उमर फारूक रज़ी अल्लाह ताला अन्हु जे लख़्त जिगर, यानी उन्हनि जे रत जे खून जा, उनजी माना खून सां तालुक़ रखण वारा।
उन्हनि जी पुश्ती जान सरहदी ख़ानदान था त उमर साईं सां तालुक़ रखनि था न। हज़रत उमर फारूक रज़ी अल्लाह ताला अन्हु जे पाछे खां शैतान भॼंदो हो। हाणे साईं उमर जहान सरहदी जे ललकार खां असां मुस्लमान घबराए था वञूं। साईं हक़ जो कलमो चवंदो आहे, हक़ जो ॻाल्हि त हर कंहिंखे चवणी आहे, कंहिंखे बि रोक टोक न आहे, हक़ हर को चई सघे थो। त जेकॾहिं को नबी साईं जी गुस्ताखी करे थो शान में, असांखे बर्दाश्त न आहे करणी। बाक़ी असां कंहिं बि को बि डॉक्टर हुजे, प्रोफेसर हुजे, लेक्चर हुजे, इंजीनियर हुजे, जेके हक़ थिया उनजे मुतालिक़ कंहिं बि घटि वधि बयानु घटि वधि ॻाल्हि न कई आहे। बाक़ी साईं जे मुतालिक़ जेकॾहिं एफआईआर कटी आहे त साईं कोर्ट में पंहिंजी हक़ सच बयानु करे साईं आज़ाद थी वेंदा। बाक़ी सोशल मीडिया ते जेको बयानु छॾीनि था त साईं कुफर जूं फतवाऊं थो ॾिए, साईं हीअं कॼो इहा शइ ग़लति आहे, ऐं साईं जी तस्वीर ते वरी ॻाढ़ा निशान कट जा ॾियनि था। इहा हूंदी आहे तरबियत जो मसइलो, जंहिंजी जहिड़ी तरबियत हूंदी उहो अहिड़ा लफ़्ज़ ॻाल्हाईंदो। त असां मुस्लमाननि खे गैरत मुस्लमानी ते हुजे, असां मुस्लमाननि जी नियाणियुनि सां डॉक्टर गैर मुस्लिम हरकतूं कनि, खेॾनि इज़तनि सां, असां मुस्लमान माठ कयूं, हिते गैरत असांजी मोकिलाए वई, हिते असां नथा ॻाल्हायूं, हितां वाहिवाल नथा कयूं, रड़ घोड़ा नथा कयूं। बाक़ी शाहनवाज़ कुंवर जे क़बर ते अची करे असां तंबूरा वॼायूं, जेके चवनि था असां अण ॾिठे अलाह खे नथा मञूं, पोइ असां त मांझी फ़क़ीर खे नथा मञूं, जेके अण ॾिठे त उहो पैदा थियो आहे। त हाणे अलाह साईं खे अण ॾिठे नथा मञनि जेके माण्हू, जेके कम्यूनिस्ट, जेके घटि वधि ॻाल्हाइनि था, त उहे पंहिंजो वरी हाणे ॻाल्हाइनि था साईं उमर जान सरहंदी। डॉक्टर कादर मक्सी जे तमामु बहितरीनु बयानु कल्ह छॾियो, तमामु ज़बरदस्त उन नाले जी मुतालिक़ ॻाल्हियूं छॾियूं। त असां मुस्लमान खे ज़मीर खां अक़ल खां कमु वठणु खपे, त जेके गुस्ताख़ आहिनि असां हुनजा हामी न थियूं, ऐं जेकॾहिं को गुस्ताखी करे त हुनजो पको दलील ॻोल्हियूं, सबूत ॻोल्हियूं। इन शाहनवाज़ जा पका दलील व्हाट्सएप ते लाइव प्रोग्राम में पिया आहिनि, जेकॾहिं गुस्ताखी कई ठीकु आहे त पाण अचे लाइव प्रोग्राम करे, या कि अल्लाह जी वली आलम वटि अचे साईं मूं गुस्ताखी आहे माफ़ी थो वठां, माज़रत करियां थो, अल्लाह साईं खां माफ़ी थो वठां, त माफ़ी वठे उहा ॿी ॻाल्हि आहे। पर जेकॾहिं गुस्ताखी माफ़ी नथो वठे, उहो वॉइस मैसेज में चवे पियो त मूं कई आहे, पोइ हाणे असांजो कहिड़ो कमु आहे हुनजी हौसला अफ़ज़ाई कयूं। जेकॾहिं हुनखे क़ानूनी तौरु मारियो वियो आहे त साईं उमर जान सरहदी जे मुतालिक़ कंहिं बि मुस्लमान खे आंगर न करणु खपे। अल्लाह साईं सभिनी खे हिदायत अता फ़रमाए।